नाज़रीन, सॼी सिंध जियां शाहपुर चाकर में भी ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जश्न विलादत जे मौक़े ते रैलियूं कढियूं पियूं वञनि। तफ़सील ॾिसूं था महबूब मलाह जी हिन रिपोर्ट में। 12 रबीउल अव्वल ॿिन्ही जहाननि जे सरदार आकाए दो जहां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो ॾींहुं सॼी दुनिया जियां शाहपुर चाकर में भी शान और शौकत सां मल्हायो पियो वञे। जंहिं सिलसिले में नाले वारे आलिम दीन मरहूम मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी जे फर्ज़ंदनि मुफ्ती हक नबी सिकंदरी ऐं मुफ्ती नूर नबी सिकंदरी जे अॻवानीअ में हिकु अज़ीम शान रैली कढी वई, जंहिंमें रहमतुल्लिल आलमीन जे चाहींदड़नि वॾी तादाद में शिरकत कई। अॼु 12 रबीउल अव्वल शरीफ़ जो ॾिहाड़ो आहे। अल्हम्दुलिल्लाह पूरी आलम इंसानियत जेका आहे सो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके समूरे इंसाननि जे लाइ रहमतल लिल आलमीन बणिजी आया। तव्हां अॼोके ॾिहाड़े ते ॾिसंदव त हर तबके जो मुसलमान अल्हम्दुलिल्लाह हिन ख़ुशीअ ते ख़ुशि आहे। अॼु असीं शाहपुर चाकर ज़िले सांगड़ जो सभ खां वॾो मीलाद शरीफ़ जो जेको जुलूस आहे, मीलाद रैली आहे, जेका तक़रीबन असां वटि 45 सालनि खां निकिरंदी अचे थी ऐं जंहिंमें शहर मां हर हिकु माण्हू शिरकत करे थो। अॼोको ॾिहाड़ो सभिनीनि जे लाइ ख़ुशीअ जो ॾिहाड़ो आहे। हर मुसलमान ख़ुशि आहे। अल्लाह ताला सभिनीनि मुसलमाननि खे सदाईं अहिड़ियूं ख़ुशियूं नसीब फ़रमाए ऐं असांजे मुल्क पाकिस्तान जो ख़ैरु फ़रमाए। हक़ीक़त इहा आहे त जंहिं ॾिहाड़े खां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी काइनात जोड़ी आहे, उन ॾिहाड़े खां इन ॾिहाड़े जूं ख़ुशियूं बि मल्हायूं वेंदियूं आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद बि मल्हायो वेंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहिरों मीलाद जेकॾहिं ईअं खणी चए त अल्लाह रब्बुल इज़्ज़त अर्शनि ते मल्हायो 12 रबीउल अव्वल या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण वारे ॾिहाड़े खे मोमिन मुस्लमान मल्हाईंदा हुआ। हाणे त उहो ईअं सम्झो आहे हिकिड़ी ईद जी शिकिल अख़्तियार करे चुको आहे। उन साॻे तरीक़े सां आलम इस्लाम सां गॾु शाहपुर चाकर जा माण्हू बि हमेशह खां ईद मिलाद नबी जो प्रोग्राम कंदा। ॿिन्ही जहाननि जे सरदार रहमतुल्लिल आलमीन जी विलादत जे मौक़े ते सॼे शहर जी इमारतुनि, मस्जिदुनि ऐं घिटियुनि खे झंडनि, बैनरनि ऐं रंग बरंगी लाइटुनि सां सिंगारियो वियो। कैमरामैन राजा तौसीफ़ सां गॾु महबूब मल्लाह, आवाज़ न्यूज़, शाहपुर चाकर।